ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची खां औरंगी टाउन गाज़ियाबाद महमदी मस्जिद वेझो फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो आहे। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। संदसि सुञाणप न थी सघी। रेस्क्यू ज़रियुनि जो इहो चवणु आहे। कराची मां ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। औरंगी टाउन गाज़ियाबाद मोहम्मदी मस्जिद वेझो फायरिंग जो वाक़ियो थियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो मारिजी वियो। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जॾहिं त सुञाणप न थी सघी आहे। कराची जे औरंगी टाउन गाज़ियाबाद मोहम्मदी मस्जिद वेझो फायरिंग जे वाक़िए में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर आहे कराची खां औरंगी टाउन गाज़ियाबाद मोहम्मदी मस्जिद वेझो फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सुञाणप न थी सघी आहे। रेस्क्यू ज़रियनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे कराची खां औरंगी टाउन गाज़ियाबाद मोहम्मदी मस्जिद वेझो फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सुञाणप न थी सघी आहे। अहम ख़बर आहे कराची खां औरंगी टाउन गाज़ियाबाद मोहम्मदी मस्जिद वेझो फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। अहम ख़बर आहे कराची खां औरंगी टाउन गाज़ियाबाद मोहम्मदी मस्जिद वेझो फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। लाश खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सुञाणप न थी सघी आहे। अहम ख़बर आहे कराची खां गाज़ियाबाद में मोहम्मदी मस्जिद वेझो फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। हाल सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आमिर सुप्रो। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ुबैर, औरंगी टाउन जो इलाइक़ो गाज़ियाबाद मोहम्मदी मस्जिद भरिसां फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे। फायरिंग सबबि हिकिड़ो ॼणो मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन महिल ताईं मारिजी जी सुञाणप नाहे थी सघी। ॿिए तरफ़ ॿुधायो वञे पियो त उमिरि 35 साल आहे। पुलिस जो चवणु आहे त असां बि नादरा ज़रिए हिन जी जांच कराए रहिया आहियूं। पुलिस मौजूदु आहे, पर इब्तिदाई तौरु हिन वाक़िए जे कारण मालूम नाहे थी सघियो, पर फायरिंग सबबि हिकु नौजवान मारिजी वियो आहे। ठीकु आहे आमिर, अवां जी महिरबानी।